इन खां पोइ बि शास्त्रनि में कथा ईंदी आहे कि हिकिड़े जंगल में वञी करे भारी तपस्या कई। किशोर वय को युवा थियो, तपस्या की काफ़ी साल थिया। धीरे 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 छा थियो, तपस्या में एडी शक्ति आई कि उन वटि जेको हिकिड़ो कपिड़ो हूंदो हो पाईंदो, हिकिड़ो गीलो हूंदो सुकाईंदो। तो धीरे धीरे एडी शक्ति आई कि वो कपिड़ो हवा में सुकाइण लॻो। समझो था, बिना कंहिं दीवार जे, बिना कंहिं आधार जे वो हवा में कपिड़ो भी रहंदो जेसि ताईं सुके। उनखे चवंदो भी हिते भी रहंदो। एडी शक्ति उन जी तपस्या में अची वई। हाणे त अञा तप करण लॻो बढ़िया। असांखे कुछ नज़र ईंदो आहे कि असांजे कंहिं साधना में असांखे प्रगति थी मिले त असां अञा अॻिते वधंदा आहियूं। लेकिन कुछ समय गुज़रियो, उन जो कपिड़ो भी न बीहण लॻो, मन बेचैन रहण लॻो, हृदय अशांत थी वियो, ॾाढो दुखी थियो। कपिड़ो हवा में नथो बीहे। भगवान खे पुकार की त आकाशवाणी थी कि तू फलाणे संत वटि वञ, उते तोखे जवाब मिलंदो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हाणे कथा जो तो काफ़ी विस्तार आहे, लेकिन मां सार तो ॿुधायां। संत महात्मा वटि घुमी करे आख़िर उनखे जेको आख़िरी संदेश आयो त तूं पंहिंजे माता पिता वटि वञ। तुंहिंजी हिकिड़ी माता आहे जेकी तुंहिंजे बिना उदास आहे, रंज आहे, दुखी आहे। तूं उनजी सेवा कर। हिन महिल तुंहिंजो धर्म तपस्या न आहे, सेवा तुंहिंजो धर्म आहे। उते सेवा में ही तूं पंहिंजो भजन कर। हाँ न भाई, मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में। राम जी शाह अयोध्या वारा ही राम जी। अरे माता पिता में भी वही राम जी, जंहिंजी सेवा था कयो श्रद्धा सां। जेको कर्तव्य, कर्तव्य भी राम जी, धर्म राम जी। रामो विग्रहवान धर्म। धर्म सां तव्हां जंहिंजी भी सेवा था कयो, क्षमा कजो, अगर जानवर जी भी सेवा है तो भगवान चवनि था तव्हां मुंहिंजी था सेवा कयो। गधे जी सेवा करे एकनाथ महाराज शिवजी खे प्रसन्न कयो। चओ हर हर महादेव, हर हर महादेव। न त छो चए तो कि सिया राम मैं सब जग जानी। तू तो पंहिंजे मां खे ही छॾे आऊं। वापसि वियो, माता जी अखियुनि में आंसू वही आया। गदगद थी गले सां लॻाईंसि, रोअण लॻी। तूं मूंखे काॾे छॾे हली वएं। चरणनि ते किरी पियो। खूब सेवा कई माता जी। माता जी सेवा करण में उनखे उहा शक्ति अची वई जेकी तपस्या में भी न आई।